चित्राणों चौधार मंझी काक ककोरे मंझी बाग बहार काने भी तवार थियो मुल्क मिले मेंद्रो या भिटाई जो सिटों ता खामा पचा पजरा लुछा लोचा तन में तो सपिरियां जी पिया ना ढापा जे समुद्र मोह काया तो सुर क्या अच्छे प्रोग्राम में शामिल सब दोस्त खुसूसन साईं ताबश बुखारी असा जो सीनियर साथी है साईं मिस्किन मला साईं शेर भुरगड़ी आए मथे मुझा साथी साईं लाला अब्दुल सत्तार साईं फिदा हुसैन मुझो मोहसिन रशीद चारण साहब ॿियनि सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूद जिए सिंधी ॿोली दोस्तो ॾाढो नंढड़ो माण्हू आहे हेॾी वॾी इज़त आदिल जे पुटड़नि ॾिनी आहे दादूअरनि हेॾी मोहबत ॾिनी आहे इन मोहबतुनि जे लाइक़ न हुआसीं पर हिकु रिश्तो हिकु नातो जेको हिन धरती सां ॻंढियल आहे उहो रिश्तो नातो जेको तव्हां सां ॻंढियल आहे उहो रिश्तो उहो नातो जेको आदिल सां ॻंढियल आहे आदिल असांजे सफ़र जो तसलसल आहे आदिल अदीबो असां अदब सां लाड़ियल आहियूं आदिल समाजी वर्कर हो असां समाजी वर्कर थी कम कयूं पिया आदिल शाइर हो असां शाइरनि सां गॾु गुज़ारियूं पिया आदिल कंपेयर हो असां उन जी नक्शे क़दम ते हलंदे कंपेयरिंग बि कयूं था आदिल हिकु सभ खां वधीक हू बहितरीन इंसान हो आदिल मूं न ॾिठो आदिल 10 मार्च 1957 में सूमर जे ॾींहुं जाते फ़कीर मोहम्मद खान जे घर में अख खोली आदिल 1977 में इंटर करे थो आदिल 1979 में BA करे थो आदिल 1986 खां 1988 में सिंधी अदबी संगत शाखा मोरे जो शाखा दादू जो सेक्रेटरी जे थो उन खां पोइ आदिल सिंध ग्रेजुएट एसोसिएशन में एक्टिव थिए थो समाजी वर्क करे थो आदिल सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो मरकज़ जो वाइस चेयरमैन थिए थो आदिल इंडिया वञे थो ऐं अदीबनि जी सरवाणी करे थो उते स्टेज ते वेही कारवायूं हलाए थो इहा आदिल जी ॾात हुई इहा आदिल जो इल्मु हो इहो आदिल जी ॾाप हुई इहो आदिल जो टैलेंट हो वरी आदिल जी संगत था ॾिसूं जॾहिं सेक्रेटरी थिए थो त मोहम्मद इब्राहिम जोए खे बि न आबूर ते आणे थो आदिल अदी नूरुल हुदा शाह खे बि आणे थो आदिल इब्राहिम जो जहिड़ा माण्हू ताज जो जहिड़ा माण्हू अदब दोस्त माण्हू इल्म दोस्त माण्हू उन्हनि सां यारी पियो निभाए आदिल GM साहिब जे कच्छ में वेठो आहे आदिल केॾी महिल ताजमहल जे आगुर ते वेठो आहे आगरा में ही आदिल जी जिदोजहद उन की उन्याई त मां सिंधी माण्हूअ खे सुहिणो करे ॾिसां सिंधी मुआशिरे खे सुहिणो ॾिसां आदिल जी हिकु सोच हुई हिकु जिदोजहद हुई हू मुसलसल कमु कंदड़ माण्हू हो ऐं हींअर ज़रूरत आहे असां न आहियूं मायूस त माण्हू थोरा असां माण्हू मायूस न आहियूं त केरु वरसी मल्हाए केरु त मल्हाईंदो न हू फ़क़ीर पाण ई पंहिंजी वरसी मल्हाइनि पिया ही सिर्फ़ु हाज़िरियूं ही असां जूं तव्हां जूं हाज़िरियूं ॻणजनि थियूं छो
जो हुनजी दात जी सग तमामु घणी सगारी। दादू जा दोस्त साईं ताबश वारा मूंखे ॾाढो प्यारु ॾींदा। मां जॾहिं बि दादू ईंदो आहियां मूंखे मोहबत निछावर कंदा। पोइ आदिल वांगुरु मां बि घणनि तंज़ीमुनि में क़ाइदी पियो आहियां। पेटे अलफ़ जो ऑफिस सेक्रेटरी, उन खां पोइ सिंधी अदबी संगत शाह मोरे जो सेक्रेटरी, उन खां पोइ GS नमाज़ साती परगणे जो डिवीज़न ऑर्गेनाइज़र, उन खां पोइ प्राइमरी उस्ताद, बच्चा बि पढ़ाईंदो आहियां रेगुलर। पोइ घणा जो कम थी था वञनि त मां साईं हिकिड़ी मयार ॾिनी आहे त साईं अल्लाह नवाज़ रुकनाई जी वरसी में कोन आयो साईं, उन ॾींहुं मूंखे टाइफाइड आयो, मां बिस्तरे ते थी वियुसि। न त मां इहा हाज़िरी भरियां। मूंखे दादू वारा ॾाढियूं मोहबत ॾींदा, तमामु घणो प्यारु ॾींदा। राति साईं चाचा हफ़ीज़ कुरैशी जे ॻोठ हाला पुराणे में हुयुसि, उते उन्हनि दावत ॾिनी। चाचे हफ़ीज़ कुरैशी साईं जीन साहिब जो साथोड़ी हो ऐं सॼी सिंध जो चाचो। सो राति उन जो पाणी पीतोसीं, उन जी मानड़ी खाधीसीं। सो इन करे ही सॼी सिंध जो घर आहे। सिंध जा माण्हू, मुंहिंजा माण्हू, सिंधी माण्हू प्यारा माण्हू, ॾाढा सुहिणा माण्हू। असां हिननि मां मायूस न आहियूं। सिंधी माण्हू मायूस थियनि मां नथो सम्झां। हा, कोताहियूं करे सघनि था, ग़लतियूं करे सघनि था, पर सिंधी माण्हू अॼु ॾिसो कराची खे थरथल में विझी छॾी था। कराची जा रोड रस्ता भरे छॾिया अथनि। सिर्फ़ु इहा ॻाल्हि आहे त असांजी रहनुमाई करण वारा थोरा, असांखे रस्तो ॾिसण वारा थोरा, असांजा जेके अॻुवान आहिनि उहे सही न आहिनि। अॻुवान असां पाण थियूं, असां नथा सम्झूं त माण्हू ॾोही। मां कॾहिं बि सिंधी माण्हू खे ॾोही न आहियां करां। सिंधी माण्हू ॾाढो अॾो ऐं बाद। रही ॻाल्हि आदिल जी, त आदिल असांजे सिंध जे उन ख़मीर मां आहे जिन पंहिंजो जीवन ॾेई। आदिल ॿियनि लाइ जीअंदो, जेको ॿियनि लाइ जीअंदो क़ौम उन जे लाइ जीअंदी, जेको क़ौम लाइ जीअंदो क़ौम उन लाइ जीअंदी। आदिल सिंध लाइ जीअंदो। छो मूं ॾिठो कोन, पर सैयद सां जॾहिं तस्वीर ॾिठीमांसि त मूंखे ख़बर पई त हीउ सिंधी माण्हू जो। आदिल कंपेर हलो हुनजे बचड़नि जी। मां नंढड़ी उमिरि में पहिरियों दफ़ो जेके अचनि था साईं ताबिश जेका ॻाल्हि करे पियो, त हू नंढड़ो ॾाढो ख़ुदि एतमादी सां ॻाल्हाए पियो, तमामु बहितरीन अंदाज़ में ॻाल्हाए पियो। आदिल सिखूं त तूं त मसरूर खां वेल विसरे किथे, जो मां उभरे लथे खे सघां हां कथे। जे पुछी तो सची मूं लुछी ऐं पची, पिए कई आ पकी यादि तुंहिंजी मिठा। बर्त तुंहिंजी ॾिची सुईया सुईअ ते सथी, तीअं न थी जे विठी यादि तुंहिंजी मिठा। हाणे हुड़बूं हणनि तोरीअ हूंदा आहियूं, जीअ झोरे विझनि चेट चांड्रो पियूं। पूंज करकी ॾिनी फेरड़ी फेरड़ी, दिलि सुसी ऐं वधी यादि तुंहिंजी मिठा। चेट तोड़े कती कान घटि थी रती, तीअं तीअं पोइ मती यादि तुंहिंजी मिठा। वर्त तुंहिंजी ॾिची सुईया सुईअ ते सती, तीअं न थी जे विती यादि तुंहिंजी मिठा। सो ही जादू आदिल जो खणी असां सभु गॾु थिया आहियूं ऐं आदिल अकेलो न आहे, सभु इन सफ़र जा पंधेड़ा आहियूं। सिर्फ़ु वारो वॼाइणो आहे। आदिल जी ज़िंदगी 10 मार्च 1957, ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं 23 मार्च अभागो ॾींहुं 23 मार्च 1992। हुनजी उमिरि आहे 35 साल 13 ॾींहं। आदिल जी उमिरि 35 साल 13 ॾींहं। आयो मार्च में, वियो बि मार्च में। आयो बहार में, वियो बि बहार में। हुन जा नालनि जी चॉइस ॾिसो, जेके पुटड़ा उन्हनि ते गुलनामो आहे, केॾो बहार मां मुतासिर हो। हू पंहिंजे तख़यल मां, पंहिंजे लिबास मां, पंहिंजे आउटलुक मां
लॻे थो त ॾाढो हसीन इम्तिज़ाज जो माण्हू, ॾाढो ख़ूबसूरत माण्हू, बदकिस्मतीअ सां आदिल सां असांजो कचहरी न थियो, आदिल सां ॿुधो, पर आदिल सां ॾिठो, छो जो हुनजा पुटड़ा ॾिठा था। त मां ईअं सम्झां थो त आदिल इहा छवि आहे, आदिल इहो हसीन आहे, आदिल जो जोबन आहे, आदिल जो बचपन आहे।